सकरण जे ॻोठ माड़ी जलबाणी वाक़े में शहीद थींदड़ चइनि बेगुनाह ॻोठाणनि सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां गॾु आहे। असां सम्झूं था जेकी बि ज़िम्मेवार आहिनि जिन ग़लति फ़ैसिलो करायो उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। वाक़े में जेकी ॻोठाणा शहीद थिया आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ गो आहियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॾुखायल ख़ानदान सां गॾु आहे। उहा ॻाल्हि PTI लेडीज़ विंग जे अॻवाननि मिस नाज़िश दस्तगीर, मिस दीबा सैर, मिस खुशबू कशिश ख्वाजा ऐं मिस अकीला रिज़वान ख़ानज़ादा शहीदनि जे तॾे ते संदनि मननि ऐं माहिरनि सां ॾुख वंडींदे चई। हिननि चयो त असांजी पार्टीअ जो मंशूर बि ज़ालिम ऐं नाइंसाफ़िन ख़िलाफ़ु आहे। असां अव्हां सां न सिर्फ़ु ॾुख वंडण आया आहियूं पर अव्हां खे उहो पैगाम ॾियणु आया आहियूं त कंहिं बि मोड़ ते कंहिं बि क़िस्म जी ज़रूरत पवे त पाकिस्तान तहरीक जूं औरतूं अव्हां माहिरुनि भेनरुनि सां गॾु बीहंदियूं। होॾां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान हलीम आदिल शेख पिणु कराची मां जारी कयल बयान में माड़ीअ जे शहीदनि सां हमदर्दीअ जो इज़हार कंदे वाक़े जी सख़्त मज़म्मत कई आहे ऐं मुतालबो कयो आहे ॼाणायल वाक़े में सीधी तरह या अण सीधी तरह जेकी बि हथ मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।